अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांजो भाउ वकार अहमद हाज़िर आहियां हिकु नए वीडियो सां गॾु। उमेद करियां थो तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदव। दोस्तों, अॼु असीं हिन वीडियो में सिखंदासीं त असां पंहिंजे चैनल आर्ट ऐं लोगो वग़ैरह असीं कीअं हिन में चेंज करे था सघूं या असां जेके नया क्रिएट कया आहिनि उहे असीं हिन ते कीअं लॻाए था सघूं। दोस्तों, वीडियो खे मुकमिल ॾिसंदा त जीअं तव्हांखे सुठे नमूने सां सम्झ में अची वञे। अगरि तव्हांजी हिकु पॉइंट बि मिस थी वञे त सम्झो त तव्हांजे न कंहिं बि कम जो न रहियो हीउ वीडियो। दोस्तों, अगर तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आया आहियो त हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं घंटी वारे बटन खे पिणु ऑन करे छॾिजो त जीअं हर नई वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियां मिले। सो हलूं था पंहिंजे टॉपिक जी तरफ़ ऐं असीं सिखूं था त कीअं असां पंहिंजे हिन यूट्यूब जो जेको आहे सो लोगो ऐं चैनल आर्ट चेंज करे था सघूं। सो दोस्तों, मूं वटि ब्राउज़र ओपन आहे, क्रोम ब्राउज़र, ऐं सिंपली जेको आहे सो असीं हिन ते यूट्यूब ते क्लिक कंदासीं। उन खां पोइ जेका स्क्रीन ईंदी उहा असांजे लाइ बिल्कुलु हिन तरीक़े जी हूंदी। थोरो नेटवर्क जो मसइलो आहे, थोरो कुझु घटि आहे, उनजे करे हीअ लोड थी वठे। हाणे हीअ अची वियो ऐं हिन में असां उहो ई चैनल पंहिंजो ओपन रखंदासीं जंहिंजी असां सेटिंग करणु चाहियूं था। त उन खां पोइ असीं हिन लोगो ते जेको आहे सो हिनखे क्लिक कंदासीं। लोगो ते क्लिक करण खां बाद में असां वटि हिकु न्यू स्क्रीन अची वेंदी ऐं हिन में असीं क्रिएटर स्टूडियो ते जेको आहे सो क्लिक कंदासीं। उन खां पोइ हिकु अञा ई न्यू स्क्रीन खुली ईंदी जंहिंमें असीं हिन खे कंटिन्यू टू स्टूडियो कंदासीं। जंहिंखां बाद में असां वटि हिकु न्यू सेटिंग्स जेके आहिनि उहे ओपन थी ईंदियूं ऐं उन में जेको आहे सो असां टोटल सेटिंग कंदा आहियूं। उन खां पोइ असीं डायरेक्टली जेको आहे सो चैनल डैशबोर्ड ते अची वेंदासीं ऐं असां जेके साइड सां सेटिंग्स आहिनि उनखे असीं मथे कंदासीं ऐं उन खां पोइ असीं हिन ते क्लिक कंदासीं ऐं असीं कस्टमाइज़ेशन ते क्लिक कंदासीं। उन खां पोइ असां वटि इहे न्यू हिकु स्क्रीन अची वेंदी जंहिंमें असीं हिन जा सेट करे था सघूं। उन में असीं जेको आहे सो ही सेकंड नंबर ते जेको अचे थो ब्रांडिंग, उन ते असीं क्लिक कंदासीं। त उन खां पोइ असांजो प्रोफाइल पिक्चर हिते हिन में अची वञे थो। ठीकु आहे, उन खां बाद में अचे थो बैनर इमेज ऐं उन खां पोइ थो अचे वीडियो वाटरमार्क। हाणे असांजो जेको प्रोफाइल पिक्चर आहे, जेको असांजो मेन लोगो हूंदो आहे, उहो प्रोफाइल पिक्चर में असीं हिन ते अपलोड कंदासीं ऐं उन खां पोइ बैनर इमेज जेका हुआ असांजी चैनल आर्ट जंहिंखे असां चवंदा आहियूं उहो आहे। उन खां पोइ जेको टियों नंबर आहे वीडियो वाटरमार्क, उहा इहा हूंदी आहे जो असांजे हिन में जेको आहे सो हिनखे अपलोड कंदासीं त हिते हिकिड़ो साइड सां हिकिड़ो नंढो बटण अची वेंदो जंहिंखे अगरि कोई वीडियो वग़ैरह जेकॾहिं शो कंदो, ॾिसंदो, व्यू कंदो त उन ते डायरेक्टली जेकॾहिं क्लिक कंदो त असांजे चैनल जेको आहे सो हुन जे हेठां अची वेंदो ऐं उन ते सब्सक्राइब वग़ैरह जो बटण अची वेंदो आहे। ठीकु आहे दोस्तों, सो असीं हाणे क्लिक कंदासीं पंहिंजे प्रोफाइल पिक्चर ते। असीं हिन ते जेको आहे सो अपलोड वारो जेको हिते लिखियलु आहे उन ते असीं क्लिक कंदासीं। अपलोड खे क्लिक कयोसीं ऐं हाणे असां काई बि इमेज वग़ैरह हितां सिलेक्ट करे सिंपली मां काई बि हिकिड़ी खणां थो सिर्फ़ु तव्हांखे सम्झाइण जे लाइ। ठीकु आहे, हिनखे डन कयोसीं। पोइ हिन में हिन जी जेको आहे सो साइज़ सिलेक्ट थी ईंदी आहे। उन खां पोइ हिन जी साइज़ हिते अची वई। उन खां बाद में असीं हिनखे कंदासीं डन। तव्हांखे घुरिजे त हिन जी जेको आहे एक्यूरेट जेका साइज़ आहे उहा 98x98 आहे ऐं जेको आहे सो 4 MB और लेस चवे थो त 98x98 जेको आहे सो पिक्सल्स ऐं 4 MB खां घटि हुजे या 4 MB जेतिरो ई हुजे असांजो जेको प्रोफाइल पिक्चर आहे। उन खां बाद में जेको असांजो अचे थो उहो थो अचे बैनर इमेज या चैनल आर्ट। उन ते असीं क्लिक कंदासीं, अपलोड ते क्लिक कयोसीं। उन खां पोइ असीं हिते जेका असांजी ठहियलु आहे स्क्रीन, जेका मां अॻिले वीडियो में तव्हांखे ॿुधाए चुको आहियां, अगरि तव्हां उहो वीडियो न ॾिठो आहे त मां तव्हांखे हेठि डिस्क्रिप्शन में लिंक ॾेई थो छॾियां, तव्हां उहो बि ॾिसी करे ऐं इहो हिनखे जेको आहे सो चैनल आर्ट ठाहे था सघो बिल्कुलु ई आसानी सां। ऐं असीं हाणे हिन करे जेको आहे सो क्लिक कंदासीं जेको असां ठाहियो आहे, हिन ते डन कयोसीं। ठीकु आहे, असांजो हिन में हे मुकमिली अची थो वञे ऐं हुन खां बाद में असीं हिनखे डन कंदासीं। हिते हिन जो असांजो चेंज थी वियो। उन खां बाद में जेको अचे थो असांजो वीडियो वाटरमार्क थो अची वञे। हिन में ईअं हूंदो आहे जो असां जेको पंहिंजो वीडियो वग़ैरह अपलोड कंदा आहियूं त हर हिकु वीडियो जे
राइट साइड वारी जेका कुंड आहे उन में असांजो इहो जेको असां हिन में पिक्चर वग़ैरह जेकॾहिं असां हिन में सिलेक्ट कंदासीं ऐं हिन में अपलोड कंदासीं त उहा हिन में डायरेक्टली अची वेंदी हर हिकु वीडियो जे कुंड में अची वेंदो आहे। उन ते जेकॾहिं कोई बि व्यूअर जेकॾहिं उन ते क्लिक कंदो आहे त उते असांजो डायरेक्टली चैनल अची वेंदो आहे ऐं उते सब्सक्राइब जो बटन बि अची वेंदो आहे त कोई बि जेकॾहिं करणु चाहे त डायरेक्टली उतां सब्सक्राइब करे थो सघे। सो असीं हाणे हिन ते अपलोड ते क्लिक कंदासीं ऐं इन खां अॻु में जेको आहे सो लिखे थो एन इमेज दैट्स 150 by 150 पिक्सल्स इज़ रिकमेंडेड। हिन जो मक़सदु आहे त 150 by 150 जी पिक्सल्स जी जेको आहे सो इन में पिक्चर असां अपलोड कंदासीं जेका 1 MB या उन खां घटि हुजे। ठीकु आहे, त असीं हिन ते अपलोड कंदासीं, अपलोड खे क्लिक। उन खां पोइ हिते काई बि पिक्चर सिलेक्ट कयां थो मां ऐं तव्हांखे जेको आहे सो पंहिंजे चैनल जे हिसाब सां तव्हां जेको बि लोगो वग़ैरह चैनल आर्ट ठाहियो था या कुझु बि ठाहियो था उन ते क्लिक करे ऐं सुठे नमूने सां हिन ते रखिणो अथव। मां सिंपली हिकिड़ो तव्हांखे सम्झाइण जे लाइ हिन ते क्लिक थो कंदो वञा। ठीकु आहे, तव्हांखे सुठे नमूने सां सभु कुझु करिणो आहे। त हिन में असांजी हिते सिलेक्ट थी अचे त असांजो हीउ केतिरो हुजे। उन खां बाद में डन ते असीं क्लिक कंदासीं, हीउ बि हिन में अची वियो ऐं हिन में उन खां बाद में अची थो वञे डिस्प्ले टाइम, चवे थो एंड ऑफ वीडियो, मतिलबु वीडियो जे आख़िर में अची वञे या कस्टम स्टार्ट टाइम, या माना जंहिं महिल असांजो स्टार्ट थिए थो वीडियो उन टाइम अची वञे, या वरी जेको 3 नंबर ते अची थो वञे उहो थो लिखे इंटायर वीडियो। इंटायर वीडियो में जेको आहे सो मुकमिल टोटली वीडियो में A to Z शुरू खां वठी करे आख़िर ताईं सॼे में हूंदो आहे। त असांजे लाइ बहितर बि इहो ई आहे त सॼे वीडियो में ई अचे त इंटायर वीडियो हिन खे करे छॾींदासीं ऐं उन खां बाद में असीं हिन जी जेका सेटिंग आहे उनखे असीं कंदासीं पब्लिश। त उन खां बाद में टोटली जेको आहे सो सेव थी वेंदो। असांजी सेटिंग सेव थी चुकी आहे। सो दोस्तो, अॼु जो असांजो जेको वीडियो हुयो उन में असीं अॼु सम्झायोसीं ऐं सिखियोसीं त असां पंहिंजे चैनल जो प्रोफाइल पिक्चर, चैनल आर्ट ऐं उन जो वाटरमार्क वग़ैरह कीअं सेट करे था सघूं। दोस्तो, अगरि काई बि तव्हांखे पॉइंट वग़ैरह जेकॾहिं का वीडियो में सम्झ में न आई आहे तव्हां कमेंट में पुछी था सघो ऐं मां इन खां जेको आहे सो बहितर तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कंदुमि त जीअं तव्हां आसानी सां सम्झी सघो। सो मिलंदासीं कंहिं नए वीडियो सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़।